कंदरा शहर जो मशहूर सियासी ऐं समाजी अॻवान जागीरानी बिरादरी जो चङो मुड़ुस मीर शाबेग खान जागीरानी पंहिंजी रहाइशगाह तां सवें गाॾियुनि जे काफ़िले सां कंदरा टाउन कमेटी पहुची वार्ड नंबर 6 तां काउंसलर जो फार्म वसूल कयो। हुन मौक़े ते हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां सियासत में पहिरियों भेरो दाख़िल थियो आहियां। कंदरा जी अवाम मूंखे मौक़ो ॾिनो त अवाम जी बिना फ़र्क़ जे ख़िदमत कंदुसि। सरदार आबिद खान सुंदरानी जी वॾी महिरबानी आहे जंहिं मुंहिंजी रहनुमाई कई आहे। मां सैयद खुर्शीद अहमद शाह ऐं सैयद अवैस कादिर शाह जो इंतहाई तोराइतो आहियां जंहिं मूंखे पीपल्स पार्टी जी टिकट ॾियण जी पक ॾिनी आहे। मां कंदरा शहर जी अवाम खे अपील थो कयां त मुंहिंजो भरपूर साथ ॾींदा ऐं इलेक्शन में कामयाबु कंदा।